फैज़गंज तालको ज़रई हवाले से सिंध के उन्हनि तालकनि मां हिकु आहे जेके न सिर्फ़ सिंध पर पूरी एशिया के बेहतरीन फसल मुहैया कनि था। इहो ई सबब है जो तालके फैज़गंज की सरें के पूरी एशिया में नंबर 1 कोठियो वञे थो। फैज़गंज तालके की आबादी तकरीबन 2 लाख के लगभग है, जॾहिं त अक्सर आबादी ज़राअत के पेशे से वाबस्ता है। अंग्रेज़न के दौर में कायम थियल आबपाशी निज़ाम लाॻापियल इंतजामिया की लापरवाही सबब तबाही के किनारे पहुतल है। फैज़गंज के आबाद करण के लाइ मीरवाह मां 4 वाह फैज़गंज, वीहो वाह, 15 वाह ऐं अली नवाज़ वाह निकतल आहिनि ऐं उन्हनि मां नंढियूं वॾियूं शाखूं ऐं वाटर कोर्स निकतल आहिनि। उन्हनि वाहन जी सार संभाल लाइ मुक़रर अमलदार, सर्वेयर, दारोगा, बेलदार ऐं SDO साहब सार संभाल बजाए हिननि वाहन में गैर कानूनी तौर पाइप, कट, वंझूं ऐं लिफ्ट मशीनूं हणाए ग़रीब हारियुनि जे हिसे जो पाणी सावा नोट सिंघाईंदड़ बाअसर वॾेरनि ऐं ज़मींदारनि खे खुशामद तौर पेश करे रहिया आहिनि। जॾहिं त वाहन जे किनारे बीठल किरोड़े रुपयनि जी मालियत जा क़ीमती वण जंहिंमें टारियूं ऐं ॿिया वण कटराए पंहिंजो पेट भरण में पूरा आहिनि, जंहिं सबब वाहन जा किनारा कमज़ोर थी विया आहिनि। जॾहिं त हर 15 ॾींहं कंहिं न कंहिं वाह खे घारो पियो वञे ऐं ग़रीब मिसकीन हारियुनि जो रहियल खुयल फसल बि लुड़ियो वञे, जंहिंजी का बि इंक्वायरी नथी कई वञे ऐं न ई को वरी अज़ालो कयो वञे थो, जंहिं सबब फैज़गंज जी अवाम बिटे अज़ाब में फाथल आहे। मुक़रर थियल आबपाशी अमलदार अक्सर ऑफिसुनि मां ग़ाइब रहनि था या वरी तंज़ीम साज़ी ऐं ग्रुप बंदी में मसरूफ़ हूंदा आहिनि, जॾहिं त सच ॻाल्हाईंदड़ ऐं पैसनि एवज़ पंहिंजो ईमान न विकिणंदड़ ऑफिसर खे फैज़गंज में हिकु हफ़्ते खां वधीक रहण ई नथो ॾिनो वञे, जंहिं ख़िलाफ़ कार्रवाई करे फैज़गंज जी अवाम में पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे।